जमीयत उलमा इस्लाम तालुके खानपुर जे मजलिस उमूमी जो दस्तूरी इजलास अमीर हज़रत मौलाना मुफ्ती ग़ुलाम क़ादिर बिरोही जी सदारत में खानपुर मदरसा बारुल उलूम थी गुज़रियो, जंहिंमें ख़सूसी शिरकत सूबे सिंध जो नाज़िम उमूमी क़ाइद सिंध जर्नल जमीयत हज़रत मौलाना अल्लामा राशिद महमूद सुमरो ऐं ज़िले अमीर हज़रत मौलाना साईं अब्दुल्ला अम्मार ऐं ज़िले जनरल सेक्रेटरी मौलाना मोहम्मद तैयब मेखो जन ख़सूसी शिरकत ऐं ख़िताब कयो। मरहूम हज़रत मौलाना गुल हसन हुसैनी पहोड़ जन जमात जी जेका ख़िदमत कई हुई, उलमा उनखे साराहियो ऐं उनजी मग़फ़रत जे लाइ दुआ घुरी। जमीयत उलमा इस्लाम तालका खानपुर जे मजलिस उमूमी जे इजलास में 4 करारदादूं पेश कयूं वयूं। फ़लस्तीन जी हिमायत ऐं इसराइल मुर्दाबाद जे हाज़रीन खां हथ मथे करे मंज़ूर कराई वई। पेश कंदड़ मौलाना इस्लाम दीन सुमरो। बदअमनी ख़िलाफ़ बि करारदाद पेश कई वई। पेश कंदड़ कारी अब्दुल बासित सुमरो। उलमा के टारगेट करे शहीद करण ख़िलाफ़ बि हाज़रीन खां करारदाद मंज़ूर कराई वई। पेश कंदड़ मौलाना मुफ्ती अब्दुल शकूर सुमरो। सिंधु दरिया सिंध वारनि जी मिल्कियत आहे। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर। सिंधु दरिया ते कैनाल कंहिं बि सूरत में असां क़बूल न आहिनि। इहा करारदाद हाज़रीन खां हथ मथे कराए हज़रत अब्दुल जब्बार सुंदड़े मंज़ूर कराए वरिती। इजलास में तमाम यूसीज़ जे उमरा मुनज़्ज़मा तहरीरी ऐं तकरीरी रिपोर्ट पेश कई। इन मौक़े ते हज़रत मौलाना अब्दुल क़यूम सुंदड़ो, हज़रत मौलाना अब्दुल जब्बार सुंदड़ो, मुफ्ती उबैदुल्ला बिरोही, मुफ्ती अब्दुल रज़ाक बिरोही, कारी अब्दुल बासित सुमरो, कारी सैफुल्ला जतोई, मौलवी इस्लाम दीन सुमरो, सालार मुनीर आराई, मौलवी मोहम्मद अली बखराणी, मौलवी कुर्बान बिरोही, मीर ज़हूर जान बिरोही ऐं उहिदेदारनि कारकुन वॾी तइदाद में शिरकत कई।